घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त घोटकी में पुलिस पारां न्यू बस टर्मिनल वटि लॻल सबील बंदि कराइण वारे अमल ख़िलाफ़ शिया अॻवान औरतुनि ऐं मर्दनि पारां डंडा ऐं झंडा खणी GT रोड बंदि करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। शिया अॻवान मौलाना माशूक अली, लाहौती मोहम्मद याकूब, चन्ना मोहम्मद अफज़ल शेख, रशीद दायो ऐं ॿियनि जी अॻवानी में GT रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मौलाना माशूक अली ऐं ॿियनि अॻवाननि चयो त SHO घोटकी मोहम्मद काबिल भयो ऐं DIP इंचार्ज असगर जिस्कानी बस टर्मिनल ते करबला जे शहीदनि जी यादि में लॻायल सबील पटराए छॾी आहे ऐं अलम पाक जी बेहुरमती कई आहे, जंहिं सभु मोमिननि में ताह पखिड़िजी वियो आहे ऐं असीं सभु मोमिन सबील पटराइण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था। ॿिए पासे मुज़ाहिरीन वटि पुलिस पहुची ॻाल्हियूं करे रोड खोलाइण जी कोशिश करे रही आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।